Osman Bhatti, and we are starting the little videos of the introduction of Sindhi novels. And today we will introduce the novel Koad, Mitti, Koad. And this novel is written by Ishtiaq Ansari Sahib, and it is a very good written novel. But some of the prominent writers has not considered as a complete novel. But in my opinion, this is a complete novel. It has a plot, story, characters, and a very good story. And this novel is based on true story, which is the story of two friends. One is Hindu and other is Muslim. दोस्तों असीं जेको आहे सो सिंधी नॉवल जे तारफ़नि जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे जंहिंमें असीं रोज़ानी जे बुनियाद ते कुझु नॉवलनि जा असां तारुफ़ कराईंदासीं ऐं अॼु असां वटि नॉवल आहे ओड मिट्टी जा कोड जेको साईं इश्तियाक अंसारीअ जो लिखियलु आहे ऐं हिन नॉवल खे साईं इश्तियाक अंसारी साईं नूर अहमद मेमन ऐं ॿिया कुझु जेके लेखक आहिनि हिन नॉवल में एंथ्रोपोलॉजिकल स्टडी करे लिखियो आहे जॾहिं त हीउ हिकु मुकमिल नॉवल आहे ऐं मूं हिन ते हिकिड़ो तफ़सीली जेको आहे सो रिव्यू बि लिखियो आहे जेको जल्दी आऊं फेसबुक ते ई पोस्ट कंदुसि ऐं हीअ नॉवल हिकु सचनि दोस्तनि जी कहाणी आहे जेके साईं इश्तियाक अंसारीअ अफ़सानवी रंग ॾेई ॾाढो ज़बरदस्त नमूने सां नॉवल जो रूप ॾेई हिकु बहितरीनु तरीक़े सां निभायो आहे